नाज़रीन, पीरगोट भरिसां बाहि लॻण जो अफ़सोसनाक वाक़ियो पेश आयो आहे। पुरसार नमूने बाहि लॻण सबबि सैयद बिरादरी जा 12 घर सड़ी रख थी विया आहिनि। मुतासिर ॻोठाणनि एहतजाज कंदे दायूं ते इतला बावजूद फायर ब्रिगेड अमलो देर सां पहुतो, जंहिंजे करे घरनि में रखियल लखें रुपयनि जो सामान सड़ी रख थी वियो आहे। पीरगोट भरिसां बाहि लॻण जो अफ़सोसनाक वाक़ियो पेश आयो आहे। पुरसार नमूने बाहि लॻण सबबि सैयद बिरादरी जा 12 घर सड़ी रख थी विया आहिनि। मुतासिरनि दायो आहे त इतला बावजूद फायर ब्रिगेड अमलो देर सां पहुतो, जंहिं सबबि घरनि में रखियल समूरो सामान सड़ी रख थी वियो आहे। नाज़रीन, ख़बर आख़िरी पिया पीरगोट भरिसां बाहि लॻण जो अफ़सोसनाक वाक़ियो पेश आयो आहे। पुरसार नमूने बाहि लॻण सबबि सैयद बिरादरी जा 12 घर सड़ी रख थी विया आहिनि। मुतासिर ॻोठाणनि जो चवणु आहे त इतला बावजूद फायर ब्रिगेड अमलो देर सां पहुतो, जंहिं सबबि घरनि में रखियल लखें रुपयनि जो सामान सड़ी रख थी वियो आहे। इन जा तफ़सील मालूम कयूं था। असां राब्तो कयो आहे धरती टीवी जे रिपोर्टर इस्माइल जागिराणी सां। इस्माइल, मुतासिरनि जो वधीक छा चवणु आहे, अपडेट कजो। जी बिल्कुल, मंगर जी जेको आहे इलाइक़ो आहे जिते आहे जेको आहे उहो पुरसरार नमूने ओचितो जेको आहे उहो सैयद बिरादरी जा जेके घर आहिनि उन्हनि खे जेको आहे उहो ओचिती बाहि लॻी आहे, जंहिंखां पोइ तव्हांखे ॿुधाईंदुमि त बाहि जेको आहे लॻण जे नतीजे में सैयद बिरादरी जे सैयद अनवर अली शाह, सैयद खैर मोहम्मद शाह, सैयद गुल मोहम्मद शाह, सैयद सुनील शाह समेत जेको आहे 12 खां वधीक जेको आहे उहो सैयद बिरादरी जा जेके घर आहिनि उहो जेको आहे बाहि लॻण जे नतीजे में जेको आहे उहे सही सख़्ती कान तव्हांखे ॿुधाईंदो न त जॾहिं जेको आहे राब्तो करण ते मुतासिरीन पारां जेको आहे मीडिया सां ॻाल्हाईंदे ॿुधायो त जेको आहे असां हेॾो इतलाह जेको आहे उहो बर वक़्तु पीर जो ॻोठ इंतज़ामिया ऐं फायर ब्रिगेड पर जेको आहे अमल जेको आहे उहो हमेशह जेको आहे उहो सुस्ती जेको आहे उहो मुज़ाहिरो कंदो देर सां पहुतो, जंहिं करे जेको आहे असांजे इस्माइल वरी महिरबानी तफ़सील आहे।